में भंडारो भरी पयो। अरे वाह, इतना घणा पैसा। हे नोट्स ऐं कॉइन्स सभई मिक्स थी विया आहिनि। मां त सभई कॉइन्स खणा थी। हे त तमाम घणा आहिनि। ठीक आहे, पर इहे वैल्यू में घट हूंदा। ओहो कीअं? हिननि नोट्स ऐं कॉइन्स खे अलॻि-अलॻि करियूं था। पोइ हिननि खे हिननि जे वैल्यू जे मुताबिक़ अलॻि कंदासीं त तोखे पाणे ख़बर पइजी वेंदी। सारा ॾिस, असां वटि 10 वैल्यूज़ जा कॉइन्स ऐं 4 मुख़्तलिफ़ वैल्यूज़ जा नोट्स आहिनि। हे 10 रुपयनि जो नोट आहे ऐं हे 20 जो। सारा, हे आहे 50 रुपयनि जो नोट ऐं हे 100 रुपयनि जो नोट आहे। हे हिननि सभिनी में सभ खां वधीक वैल्यू जो नोट आहे। पप्पू, हाणे हिननि कॉइन्स जे बारे में ॿुधाए। ठीक आहे, हे ॾिस, हे 1 रुपये जो सिक्को आहे ऐं हे 2 रुपयनि जो सिक्को ऐं हे सभ खां वधीक वैल्यू यानी 5 रुपयनि जो सिक्को। पप्पू, मूंखे त हे सभई नोट्स ऐं सिक्का घुर्जनि। ठीक आहे, सभई मिली वेंदा। हाणे जल्दी सां हिननि सभई सिक्कनि ऐं नोट्स खे हिननि जे वैल्यू जे मुताबिक़ अलॻि-अलॻि करियूं था ऐं पोइ बाज़ार वञी पंहिंजी पसंदि जूं शयूं ख़रीद कंदासीं। हुर्रे!